बाबा साईं मां सोचा अली शेर जी ज़मीन कीअं फबाइजे तव्हां को रस्तो कढो तव्हां वॾा हो तव्हांजी वॾी सोच हूंदी फिक्र न कर पुट इहा अली शेर जी ज़मीन अॼु बि असांजी आहे त सुभाणे बि असांजी आहे इते रख बाबा साईं इते बाबा साईं हिकिड़ी ॻाल्हि ई चवां नाराज़ न थी न कमदार तूं ॻाल्हि चयो वाह कमदार वाह वॾी गंदी सोच अथई इते रख न मज़ो त हाणे ईंदो दिलबर सूबेदार शरीफ़ जो नंबर मिलाए त ॻाल्हायूंसि बाबा की बस हेलो केर हेलो सर अस्सलाम वालेकुम शरीफ साहब शर्मा दिलबर खान पियो ॻाल्हायां ऐसा कीअं यादि कयो अथई असांजे ॻोठ में हिकिड़ो कुतो छितो थियो आहे उनखे एनकाउंटर करे मारणो आहे उन कुत्ते जो नालो छा आहे उनजो नालो कमाल खान आहे जिथे मिलियो उनखे पुलिस मुक़ाबिलो कराए माराए छॾींदोमांसि ठीकु आहे सर जेको हुकुम रहे सर ठीक है सर ठीक है तो दिलबर वो पाना नंबर तो मिला हाँ कुर्बान रेस चंगेज खान तो ॻाल्हायां कुर्बान जी तोखे खसीस कमु करणो आहे हा रेस नालो हुनजो ॿुधा ऐं मिलंदो किथे असांजी ज़मीन जे भरिसां मौला दादा जी ज़मीन आहे अॼु जो अॼु पंहिंजा माण्हू वठी ज़मीन ते पहुची वञ ऐं इहो मौला दादा मूंखे माराए ॾियो हा रेस जिते भी हथ आयो न तो उते उनके असां हमेशा लाइ खत्म करे छॾींदासीं अच्छा ॿियो को हुकुम हुजे तो ॿुधा फिलहाल तो इहो अॼु कमु करणो आहे ओके ठीक है हा रेस कुर्बान तो फडो 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 कौन भैया हलिए जी सरदार रेस छा पियो चए बस को जी सरदार रेसे कोठ वञ मां हींअर ई वञांसि तूं हा वञ हलियो कमदार छा थो सम्झी हाणे त राज़ी थिए न